अस्सलाम वालेकुम, वेलकम सालाबन एनसाइक्लोपीडिया चाला खुश है तो बीसी पाण इन वीडियो में छा सीखदासीं। इन वीडियो में पाण सीखदासीं तो पाण सालाबन एनसाइक्लोपीडिया जेको तव्हांजो ही चैनल हुन ते पाण वीडियो कीअं सर्च कयूं, पाण खे जेको टॉपिक खपे उहो टॉपिक पाण कीअं हासिल करे सघूं। तव्हां कुछ ना करनो, तव्हां खाली उन टॉपिक जो नालो लिखणो ऐं साण सालाबन एनसाइक्लोपीडिया सर्च करनो। जीअं ही अलजबरा चैप्टर आहे या ॾिसो एंगल, जीअं एंगल टॉपिक आहे एंगल्स, तव्हां एंगल्स लिखंदो ऐं सालाबन एनसाइक्लोपीडिया साण लिखंदो, तव्हांखे सॼियूं वीडियो मिली वेंदियूं। ॾिसो एडजेसेंट एंगल, कॉम्प्लीमेंट्री, सप्लीमेंट्री, बाक़ी जेका भी एंगल्स आहिनि ऐं टाइप्स ऑफ एंगल, एक्यूट, राइट, ऑब्ट्यूज, रिफ्लेक्सिव, जेका भी आहिनि स्ट्रेट, हू तव्हांखे सॼा मिली विया। हुन खां पोइ तव्हां छा बाबा चओ था त असांखे पूरो चैप्टर मिले, त चैप्टर तव्हां सर्च कंदो। फर्ज़ कयो अलजबरा चैप्टर आहे, अलजबरा चैप्टर तव्हां साण चैप्टर लिखो ऐं सालाबन एनसाइक्लोपीडिया लिखो ऐं सर्च कयो। अलजबरा जी जेकियूं भी असांजी वीडियो आहिनि हू सॼियूं तव्हांखे मिली वेंदियूं। हुन खां पोइ तव्हांखे हीअ ॾिसो प्लेलिस्ट भी मिली वई आहे। हीअ प्लेलिस्ट ते क्लिक कंदव त पाण तव्हांखे सॼियूं 12 वीडियो जेकियूं भी अलजबरा ते उन सॼियूं तव्हांखे मिली वेंदियूं। ईअं तव्हां एक्सरसाइज जेकॾहिं सर्च कयो था, फ़र्ज़ु कयो एक्सरसाइज 10.2 आहे ऐं साण सालाबन एनसाइक्लोपीडिया ज़रूरु लिखणो ऐं सालाबन साण लिखंदो त सर्च कंदो, तव्हां ॾिसो 10.2 तव्हांखे एक्सरसाइज मिली वई आहे। 10.3 इंसान लिंक्ड जेकियूं भी एक्सरसाइज़ूं आहिनि हू तव्हांखे मिली। हुन खां पोइ तव्हां पंहिंजी मर्ज़ी जा जेकॾहिं चओ था त बाबा MCQs हुजनि, MCQs जेका भी सालाबन एनसाइक्लोपीडिया चैनल ते अपलोड थियल आहिनि हू पाण खे मिलनि, त तव्हां ख़ाली MCQs लिखो, MCQs ऐं सालाबन एनसाइक्लोपीडिया साण लिखियल हुन तव्हां सर्च कंदो, तव्हांखे सॼा MCQs मिली वेंदा। हे ॾिसो मैथ्स जा MCQs आहिनि, GK जा, जेका भी MCQs टाइप ट्रिक्स आहिनि ऐं वीडियोज़ आहिनि हू तव्हांखे सॼियूं मिली। उम्मीद आहे वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी। मिलूं था नई वीडियो में, ख़ुदा हाफ़िज़।